नमस्ते दीदी। नमस्ते दीदी हिकु सवाल पुछिणो आहे। हाँ त पाण सभिनी देवी देवताउनि जी जय छो चवंदा आहियूं? हाँ ॾिसो, जय मतलब जय कॾहिं चईंदा आहियूं। जॾहिं हार जो हूंदो आहे हुनजी जीत थींदी आहे तॾहिं पाण जय चईंदा आहियूं न भई। हाँ न कि देवी देवताउनि जी पाण रोज रोज जय था करूं, हीअ देवी जय, इहो देव जय। इन जो मतलब हिननि कंहिंसां हार खाई आहे। अच्छा। त अहिंसक आहिनि, लड़ाई झगड़ो त कंदा न आहिनि। पाण हिन जी महिमा गाईंदा आहिनि न, तव्हां मर्यादा पुरुषोत्तक आहियो, मर्यादा पुरुषोत्तक आहियो, डबल अहिंसक आहियो। अहिंसक आहिनि त बि इहे कंहिंखां हार था खाइनि। लड़ाई झगड़ो कंदा आहियूं तॾहिं हिकु जीततो आहे ॿियो हारदो आहे। परमात्मा बाप चईंदा आहिनि इहे बाहुबल जी लड़ाई न लड़दा आहिनि देवी देवताउनि जी आत्मायूं। इनकी आत्मा सत्युग त्रेता में सुख शांति संपन्न हुई, संपूर्ण निर्विकारी हुई। द्वापर युग में जॾहिं हिन दुनिया में विकारनि जी प्रवेशता थी, अर्थात विकार अर्थात रावण, 5 विकार स्त्री 5 विकार पुरुष 10 शिशु ठाहे करे रावण जेको ठाहींदा आहियूं न, विकारनि सां हिननि जी आत्मा हारी हुई। अच्छा। हिननि जी आत्मा में जो सर्व गुण, सर्व शक्तियां, सर्व कलायूं, संपूर्ण जेका निर्विकारीपन हुयो, हिननि में कोई काम क्रोध लोभ मोह अहंकार न हुयो। ये सुख शांति प्रेम आनंद पवित्र संपन्न आत्मा हुयूं। ये आत्मा द्वापर युग खां हिन विकारनि सां, बुराइनि सां, झूठ पाप सां हारजी वई। अच्छा। मतलब ये करण न पई चाहिनि, लेकिन हिननि बुराइनि जो एतिरो फोर्स हुयो कि आत्मा करण न पई चाहे, लेकिन हथ खां थी पियो वञे। अखियुनि खां बुरो कमु थी पियो वञे, कननि खां बुरो कमु थी पियो वञे। कन कहिड़ो बुरो कमु कंदा आहिनि? फालतू ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि। अखियूं कहिड़ी बुरो कर्म कंदियूं आहिनि? हाँ, न ॻाल्हि ॾिसण जी बि ॾिसंदियूं आहिनि। त इन्हनि सां इहे हारजी वयूं। जे पाण हाणे चईंदा आहिनि न, मां ॾिसण त न पई चाहियां लेकिन मुंहिंजी नज़र होॾे हली वई, मुंहिंजे कन उहे ॻाल्हियूं ॿुधी छॾियूं। त इहे जेका शब्द चईंदा आहिनि न, हिन जो मतिलबु पंहिंजी आत्मा हारजे थी। अच्छा। बुराइनि सां, विकारनि सां। छोकी आत्मा जा असली गुण त ॿिया आहिनि न। तॾहिं त पाण चऊं था कि मां करण न पई चाहियां लेकिन थी वियो। त इहे 2 युद्ध पिया हलनि। मुंहिंजा असली संस्कार चवनि था कि तूं इहे न ॾिस, लेकिन बुराइनि ऐं बुरी सोच ऐं बुरे वातावरण जो एतिरो प्रभाव आहे उन एरिया में, न ॾिसण वारो बि ॾिसे थो। त मतलब आत्मा बुराइनि जे वश थी वई न, पाण हारजी वियासीं। त हाणे परमात्मा पाप चवनि था कि मां तव्हां सभिनि देव आत्माउनि खे आयो त विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ ज्ञान ॾियण आयो आहियां, समझ ॾियण आयो आहियां, लेकिन हुन मां बि विशेष देव आत्माउनि खे मां हाणे वरी खां उहो ई ज्ञान शक्तियूं मर्यादाउनि जी स्मृति थो ॾियारां, ताकि उहो वापसि खां बुराइनि विकारनि आदि ते विजय प्राप्त करनि। अच्छा। त इन जे लाइ परमात्मा असांखे रोज ज्ञान बि ॿुधाईंदो आहे, समझ बि ॾींदो आहे, पढ़ाई बि पढ़ाईंदो आहे, ऐं राजयोग जो अभ्यास बि कराईंदो। राजयोग अर्थात पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे जेतिरो पाण निराकार परमात्मा खे यादि कंदासीं, वो जेकी बि ॻाल्हियूं पाण खे ॿुधाए थो उहो मन में घड़ी घड़ी वीचार कंदासीं उनजे बारे में, त पंहिंजी आत्मा वरी खां उहो ई सुख शांति प्रेम आनंद पवित्रता शक्तियूं संपन्न थी वेंदी, ज्ञान संपन्न थी वेंदी। अच्छा, ठीकु आहे। तंहिं पाण चईंदा आहियूं देवी देवताउनि जी जय, राम जी जय, लक्ष्मी जी जय, नारायण जी जय। अच्छा। त ये सभु देवी देवताऊं हाणे विजय थी प्राप्त करनि परमात्मा जी शक्ति सां। सच्ची सच्ची में हिननि जी जय थियण वारी आहे। अञा पढ़ाई था करनि, पोइ एग्जाम परमात्मा बाप ही एग्जाम वठंदो। अच्छा। पोइ जेका जेका जंहिं मार्क्स सां पास थींदा उन्हनि जी उन अनुसार जय थी वेंदी।
अर्थात वो ओतिरो ऊंचो देव देवी ठही वेंदो। भई देवी देवी भी नंबरवार हूंदा आहिनि न। जी ठीकु आहे। जी त एग्ज़ाम कीअं वठंदो आहे परमात्मा दीदी? ईअं ई पढ़ाई पढ़ाईंदो आहे जीअं परमात्मा चईंदो। जीअं अॼु सम्झो असांखे परमात्मा बाप पढ़ाई भई कोई तव्हांखे कुझु बि ग़लति ॾेखारण जी कोशिश थो करे, लेकिन तव्हां उहो ॾिसंदे हुए बि न ॾिसो। अच्छा। अर्थात अखियूं हुन चीज खे ॾिसनि थियूं, लेकिन हुनजो मन उन चीज जे बारे में नथो वीचार करे। अच्छा। वो कंहिंजे बारे में वीचार थो करे? परमात्मा जे बारे। त पाण ॾिसंदे हुए बि जीअं नथा ॾिसूं, जीअं न कोई हिक ॿिए जे प्यार में या कंहिं ॻाल्हि में एॾो खोयल हूंदा आहिनि कि वो भल आहिनि काथे बि, कंहिंसां गॾु बि वेठा आहिनि, कुझु बि कर्म करनि था, लेकिन हुननि जे मन में उहो ई वीचार थो हले, जीअं त वो हुते हूंदे हुए बि न आहे। अच्छा। त ईअं ई पंहिंजी स्थिति थियणी आहे, तॾहिं ई पाण जेको परमात्मा पाण खे पढ़ाए थो, अखियुनि खे बि पढ़ाईंदो आहे। अख तूं ये ॻाल्हि कलयुगी दुनिया में तो सभु अहिड़ी चीजूं ॾेखारे में ॾींदी न, अखियुनि खे बि परमात्मा पढ़ाईंदो आहे। अच्छा। कि आत्मा जो तूं इन अखियुनि सां जेको बि कुझु ॾिसे थी, त अखियूं भल ॾिसनि थियूं, लेकिन तूं अहिड़ा वीचार न कर। अच्छा। जीअं ई अखियूं ॾिसंदियूं आहिनि त पंहिंजे मन में वीचार हलंदा आहिनि, वीचार हलंदा त आत्मा में कचिरो पइजी वियो न वीचारनि जो। लेकिन अखियूं ॾिसनि थियूं, आत्मा हुनखे पंहिंजे अंदरि वीचार करे ई नथी उन ॻाल्हि जे लाइ बारे में, त जीअं ॾिसंदे हुए बि नथी ॾिसे। त ईअं असांजो एग्ज़ाम थींदो पंहिंजो। अच्छा। त इहा नंढी सी ॻाल्हि हुई, ईअं ई परमात्मा रोज़ अलॻि असांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। अच्छा। त पोइ हुन में जॾहिं पोइ अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाए करे पोइ असां अगरि पको कयो कि हा मां हाणे इहे सभु ॻाल्हियूं न ॾिसंदमि, मां इहे सभु न ॿुधंदमि, पोइ ॿिए ॾींहुं या थोरनि ॾींहंनि में परमात्मा असांखे, परमात्मा त ख़ैर टेस्ट जे लाइ अहिड़ी सिचुएशन पंहिंजे साम्हूं अची वेंदी ऑटोमेटिकली, जंहिं सिचुएशन में पंहिंजो टेस्ट थी वेंदो कि मूंखे त मुंहिंजे बाप चयईं हिन कम में हीअं करिणो आहे। अगरि मूंखे हुन सिचुएशन में बाबा जी ॻाल्हि, पंहिंजी परमात्मा टीचर जी ॻाल्हि यादि अची वई शिक्षा, ऐं मां हुन सिचुएशन खे उहो ई पास कयो, उन ई स्थिति में रही करे, आत्मा जी उहा ई स्थिति रही, त मतिलबु मां पास थी। अच्छा। हाँ, ठीकु आहे। जी दीदी। हाँ, थैंक यू।